अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हल छा त खल्क आई आहे खल्क वधे थी आहिस्ते आसे आहिस्ते आसे आसे वधे पई। माशाल्लाह ॾाढो सहकी पियुमि यार मथां ॾाकण तां लथो आहियां आज ॾे ख़बर भला घर मटाए थी मथां आयो आहीं। साईं घिटीअ मां रश एॾी करे छॾी आहे असांजे डायरेक्टर महिमान जो घुराया अथऊं होलसेल में अल्लाह मुंहिंजे निकिरण जी जॻह ई न हुई मां चयो मथां ई थो अचां बाक़ाइदे होलसेल में महिमान घुराया डायरेक्टर असांजे एन डी शर्मा गुलज़ार भंगवार साहब छोराव तुझी ज़िंदगी कीअं थी गुज़रे अॼुकल्ह? माशाल्लाह ज़िंदगी ॾाढी पुरसुकून माशाल्लाह हाँ, कीअं रोज़ ॿुधा त? सुबुह जो उथंदो आहे 6:30 वॻे हा ॾाढो आराम सां चांहि ठाहींदो आहे पंहिंजे लाइ हिकिड़ो कप मां चवंदो आहियां पंहिंजे लाइ ठाहियो आहे त पंहिंजी घरवारी लाइ बि ठाहे थो छॾिया छा यादि कंदी हा सही ॻाल्हि आहे। मां चवंदो हर भरू किनो मुंहुं करे उथी अची डाइनिंग टेबल ते मूड ख़राबु करे सुबुह सुबुह जो उते ई बेड ते वञी रखी ईंदो आहे हे वठि चांहि पोइ ॾाढो पाण तयारु थी ॿारनि खे तयारु करे स्कूल छॾे ईंदो आहियां पोइ वरी ऑफिस लाइ तयारु थी ऑफिस ईंदो आहियां कमकार कंदो आहियां वरी शाम जो जेॾी महिल घर वेंदो आहियां मां चवंदो आहियां हाणे मां चांहि पंहिंजे हथनि सां पाण ठाहींदुमि शाम जी जीअं सुबुह जी ठाही वाह शाम जी चांहि ठाहींदो आहियां वरी बि चवंदो आहियां चाहे चांहि तोखे पंहिंजे हथ जी चाह पसंदि ईंदी आहे। हा पाण ठाहींदो आहियां साईं मां पंहिंजो कमु पाण कंदो आहियां पोइ राति जी मानी चवंदो हाणे मां ठाहियां थो अॼु ॾिस त कीअं थो ठाहियां कहिड़ी टेस्टी थो ठाहियां राति जी मानी करे पोइ चवंदो आहियां टेस्ट कर घरवारी चवंदी आहे वाह वाह तुंहिंजे हथ में त वॾी टेस्ट आहे पोइ मां चवंदो आहियां राति जो ज़ाहिर आहे थक बि थिए थोरो कमकार करण थो चाहियां मां त थांव बि धोई छॾींदो आहे सुम्ही पवंदो आहे पोइ आराम सां। तूं ॾे ख़बर तुंहिंजी ज़िंदगी कीअं थी गुज़रे अब असांजी बि कुते वारी ज़िंदगी थी गुज़रे सम्झी पर अहिड़ी ज़िंदगी नथी गुज़रे जहिड़ी तूं बयानु कई आहे। अंदाज़े बयां बि त ॾिस न सलाम साईं इन खे चइबो अथई डिजिटल रन मुरीद। डिजिटल सही रन मुरीद आहे न सुठी ॻाल्हि आहे न छा यार छॾियईं थांव धोतई पोचा ॾिनई बाथरूम धोतई बाक़ी छा बचो बाबा सुठी ॻाल्हि आहे न कंहिं जाली पीर जो मुरीद थियण खां भलो आहे माण्हू पंहिंजी ज़ाल जो मुरीद थिए त भलो आहे। ऐं अॼु मौजूद हाज़रीन ऐं नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिकिड़ी नई शइ आहे शो में गामू हा नई शइ इहा आहे त असां सां ताउन कयो आहे हबीब ऑयल मिल्स लिमिटेड वारनि ओहो माना पैकेज वधनि था। हा वाह वाह उन खां अलावा टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट ठाहिण वारनि हा चांहि ठाहिण वारनि जेका ठाहियो था बीठा चांहि हा उन खां पोइ फेयर एंड लवली हा इहो तुंहिंजे लाइ अथई। इहो तुंहिंजे लाइ मां बि इहो पियो चवां बाबा उन्हनि 35 प्रोग्राम ॾिठा चऊं हिन माण्हूअ खे ख़ासि ज़रूरत आहे फेयर एंड लवली जी बाबा इनखे त ॾियो इश्तिहार। फेयर एंड लवली वारनि जेकॾहिं असांखे स्पॉन्सर कयो आहे त उहा उन्हनि जी महिरबानी हाणे हिन गिरीस मां जान छॾा जेको हणे थो इहो गिरी मण त भलो थिए यार उहो सस्तो थो पए न बस हाणे फेयर एंड लवली अची वई आहे असांजे शो में आस्ते आस्ते रंग कढंदुमि मां ठीकु आहे छो जो मां सियारे में उहे रंग मटाईंदो आहियां ऐं असां सां ताउन कयो आहे वकार बिल्डर्स ओहो वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स वाह स्पॉन्सर जे लाइ ताड़ियूं था। वाह वाह वकार बिल्डर्स इहा वॾी शो जी डेवलपमेंट आहे इहा वॾी अहिड़ो बेवकूफ़ माण्हू माना हर माण्हू लाइ चर्चा कंदो आहे न उन डॉक्टर खे छा पियो चए MBBS सर्जन आहे जेको वॾो पोइ डॉक्टर खे बि सही ॻाल्हि कयमि न मां डॉक्टर खे चयुमि न डॉक्टर टाका हणी वेंदो आहे चई हा मां हे बूट लाइ ॾिनो मां हिनखे टाका हण हुन ॿ टे बूट मुंहिंजी पुठी में वाहे छॾिया सुठो कंहिं डॉक्टरनि खे चइबो आहे टाका हणंदा आहिनि उहे ऑपरेशन में टाका हणंदा आहिनि तूं बूट थो ॾे त हिनखे टाका हणी ॾे न न पोइ हुन डॉक्टर सां बि ईअं विड़ी पियुमि न मां डॉक्टर खे चयुमि जेको प्लास्टिक सर्जरी कंदो आहे चई हा कंदो आहे मतिलबु जेकॾहिं मां प्लास्टिक मां पंहिंजी खणी अचां चई त पोइ उन ते बि विड़ी पियो यार अजीब माण्हू हेॾी काॾे वेठो आहे तूं पखी तुंहिंजी दुकान त होॾे आहे हेॾे छो वेठो आहे अची फसीरी न कर यार इज़त घटि थी थींदी वञे मुंहिंजी पंहिंजो दुकान छॾ होॾे वेहां थो हिननि खे चवां थो चांहि खणी अचो चवंदा इन मुंहं ते चांहि तो खणी खणी अचनि माना तुंहिंजो चवण नथा वठनि चांहि नथा खणी नथा चवनि वठनि चांहि पीअण आयो आहे पोइ हेठि छो वेठो आहे चवंदा इज़त वारा मथे वेहंदा आहिनि अच्छा पोइ तूं हेठि भलो आहे मसक आहे चङी ॻाल्हि कई अथई सही थो चवे वे इज़त वारनि त यादि आयो त अॼु असां वटि महिमान बि माशाल्लाह तमामु ज़बरदस्त इज़त वारा ईंदा बहरहाल तूं रहंदा हाणे ॻाल्हि ॿुध तूं महिमाननि खे घुरा जेसीं ताईं मां यार चकर हणी अचां बाज़ारि पोइ अचां चकर हणींदे। हा कमु आहे ते 5 मिंटनि खां पोइ अचां थो ठीकु आहे महिमान ॾिसे हा त वधीक मज़ो अची वञे यार पोइ वरी महिमान अचां थो न अचानक ॾिसजांइ हा महिमान। हा अच्छा तमामु बहितरीनु महिमान इज़त वारा महिमान असां वटि ईंदा आहिनि मोज़िज़ महिमान ईंदा आहिनि हूअं बि सदाईं लाफ्टर हाउस शो में अॼु असां वटि जेके माशाल्लाह महिमान आया आहिनि उहे बि तमामु बहितरीनु महिमान आहिनि ऐं जीअं तव्हां कुर्सियूं ॾिसो था त तमामु घणियूं आहिनि सोफ़ा बि सभई फुल हूंदा कुर्सियूं बि छो जो महिमान बि हाई लेवल जा आहिनि न साईं ऐं घणे तइदाद में आहिनि बाक़ाइदा जीअं मां सवेरे चयो त होलसेल में आहिनि महिमान सभ खां पहिरियां जंहिं महिमान खे मां घुराईंदुसि पंहिंजे लाफ्टर हाउस शो में उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा बुनियादी कारकुन आहिनि 1975 खां वठी उन्हनि पाकिस्तान पीपल्स पार्टी में जीअं शमूलियत अख़्तियार कई जनरल सेक्रेटरी थिया ज़िले सांगड़ जा फ़क़ीर मंश माण्हू आहिनि पाण बि फ़क़ीरानी घराणे सां उन्हनि जो तालुक़ु आहे सियासत में बि रहिया आहिनि माशाल्लाह ऐं CM जा एडवाइज़र बि रहिया आहिनि अवांजी भरपूर ताड़ियुनि में अची रहियो आहे सरफराज़ राजड़
महिरबानी सरफराज़ राजड़ साहब, तव्हां असांजे शो में आयो। ऐं हाणे वरी जेके असां वटि गेस्ट आहिनि माशाल्लाह, जीअं तव्हां 80s जे दौर में बेंजामिन सिस्टर्स ॿुधियूं हुयूं, ॾिठियूं हुयूं, ही बि सिस्टर्स आहिनि। 3 सिस्टर्स आहिनि, 3 हिकु जहिड़ा कपिड़ा पाईंदियूं आहिनि, हिकु जहिड़ो ॻाईंदियूं आहिनि, ऐं इन्हनि जी वालदा बि सिंगर आहे पाण। त मां उन ग्रुप खे ई घुराईंदुसि, इन खां भलो आहे जो हिकु हिकु करे घुरायूं नाला खणी करे। त अव्हां जी भरपूर ताड़ियुनि में अची रहियूं आहिनि, अची रहियो आहे ग्रुप फिज़ा मारवी ग्रुप। हाणे जेका वरी ॿी गेस्ट आहे, तव्हां त अची वियो माशाल्लाह, ॾाढी सुठी सिंगर आहियो ऐं राग बि ॻायो अथऊं, पर असां उन सिंगर खे हाणे घुराईंदासीं जेका राग में बि तव्हांजी माउ आहे, जंहिं तव्हांखे राग सेखारियो आहे, तव्हांजी उस्ताद बि आहे। अव्हांजी भरपूर ताड़ियुनि में अची रही आहे फराह शाहीन। फराह शाहीन साहिबा, तव्हांजे प्रोग्राम में वेलकम चऊं था। ऐं ही जेके माशाल्लाह 3 धीअर आहिनि तव्हां जूं, ही फिज़ा मारवी ग्रुप नालो आहे हिननि जो। हूअं ॿिया नाला त अलॻि अलॻि अथनि न? हा, छा नाला अथनि? जेकी विच में मेन लीड ॾींदी आहे फिज़ा मारवी, फिज़ा काइनात मारवी, हेॾो वरी काइनात, केकशा मारवी, हूअ केकशा आहे जी माशाल्लाह। अच्छा, नालो काइनात त आहे सफ़ा नंढड़ी, वरी जेका नंढी नंढी आहे उहा वरी केकशा, माना केकशा जेॾी वॾी आहे, इहा छोकिरी ओतिरी नंढी आहे माशाल्लाह। हा, अरे छा थियो त यार, हेॾे शो लाफ्टर हाउस में माचिस आहे, सिगरेट कोन्हे, महिमान आया आहिनि यार। माशाल्लाह, लांती न ॾिसी नथो। माशाल्लाह यार, असां महिमान आहिनि, सरफराज़ राजड़ साहब आयल आहिनि। सरफराज़ राजड़ साहब, छा पियो थिए अॼुकल्ह? मंज़र आम तां तव्हां थोरो हटी विया आहियो, गुम आहियो, छो? न मंज़र आम ते आहियूं, कीअं भला साईं मंज़र आम ते आहे त पाण मैदान में उहो त असां शो में घुरायोसीं साईं, माना न्यूज़ में किथे नज़र नथा अचो, किथे के एक्टिविटी में, छो? न एक्टिविटी जेके थियनि थियूं उन सभिनी में शामिल आहियूं, सभिनी में शामिल पर तव्हां अॼु यादि कयो आहे, इन करे तव्हांखे अॼु महसूसु थियो आहे। अच्छा, न माना हूअं तव्हांजी मसरूफ़ियातूं छा आहिनि, छा पिया कयो अॼुकल्ह? सियासी तौरु जेको हले पियो मुल्क जी सूरत हाल ॾिसो पिया, उन में पंहिंजो पार्टीअ जूं जेके सरगर्मियूं आहिनि उन में पंहिंजो पार्टिसिपेंट करियूं था। जी जी, बाक़ी इल्मी अदबी कमकार जेको आहे उहो बि जीअं शुरू खां आहे तीअं उहो ई कंदो रहंदो उहो ई आहियां। हले पियो शुरू खां। हा, उहो शौक़ु आहे नंढपण खां वठी शाइरीअ जो, लिखण जो। उन शौक़ खे त छॾे नथो सघिजे, उहो ज़िंदगी जो हिसो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। बाक़ी सियासत त हले पई। सियासत इहा तक़रीबन कहिड़े साल खां तव्हां शुरूआत कई? ऐं 7th क्लास खां, 7th क्लास, स्कूल जे ज़माने खां? स्कूल जे ज़माने खां। उहो जॾहिं स्टूडेंट हुआसीं त अयूब ख़ान जे ख़िलाफ़ु तहरीक हली। सदर अयूब ख़ान जेको मार्शल हई पहिरियों, त उन में शामिल थियासीं। ऐं पोइ उन जे ख़िलाफ़ु जलसात जुलूस जॾहिं शुरू थिया त उन में भरपूर हिसो वरितुमि। मुंहिंजो खिपरे सां तालुक़ु आहे, त उते सांगड़ गवर्नमेंट हाई स्कूल खिपरे में आउं पढ़ंदो हुउसि। त पोइ असां दोस्त सभु गॾिजी पोइ अयूब ख़ान जे ख़िलाफ़ु जेका तहरीक हली त उन में शामिल रहियासीं। पोइ जॾहिं पार्टी जो बुनियादु पियो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे रखियो, त पोइ असां शहदादपुर में पीपुल्स पार्टी डिस्ट्रिक्ट सांगड़ जो बुनियादु रखियो दोस्तनि गॾिजी। माना सांगड़ ज़िले में पीपुल्स पार्टी बुनियादु ते जेका ऐं जीअं तव्हांखे त ख़बर हूंदी नाज़रीन खे, त सांगड़ ज़िलो जेको आहे इहो ख़ासि करे पीसा पगारे जे हिसाब सां मुरीद घणा आहिनि उते उन्हनि जा, तंहिं हूंदे बि तव्हां पीपुल्स पार्टी जो उते बुनियादु विधो उन दौर में। हा, वॾो ॾुखियो मरहलो हुयो सियासी तौरु त पोइ अलॻि शइ हुई। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जॾहिं सियासत जे मैदान में आयो त सियासत जा रंग ई मटिजी विया। ऐं असांजी सियासत पंहिंजे तौरु तरीक़े जी हली। भुट्टे साहिबु त अवाम जे हक़नि जी ॻाल्हि कई, बिल्कुलु, ऐं अवामी सियासत हुई। ऐं उन में पोइ डिस्ट्रिक्ट सांगड़ में तंज़ीम ठाहीसूं ऐं सभिनी तलकनि में। ऐं पोइ अलाह जो करम इहो थियो जो उते पार्टी मज़बूत थी सांगड़ में।
ऐं अॼु तव्हां ॾिसो पिया त पीपल्स पार्टी सभई सीटूं खटे वई आहे। बिल्कुलु त त उहो शहीद जो पैगाम ऐं उन खां पोइ शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा जॾहिं संदुनि शहादत खां पोइ पार्टी खे संभालियो त पोइ उन बि पार्टीअ खे ऐं वर्करनि खे गॾु खणी हली। उहो फ़लसफ़ो, उहो नज़रियो जेको शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो हो, उहो नज़रियो अॼु बि क़ाइमु दाइमु आहे। अॼु शहीद बेनज़ीर साहिबा ऐं शहीद भुट्टे जे उन नज़रिए खे, उन फ़लसफ़े खे खणी बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु हले पियो ऐं इनशाअल्लाह आइंदे जो वज़ीर एज़म बिलावल भुट्टो ज़रदारी आहे। माशाल्लाह टे धीअर ख़ूबसूरत तव्हां जूं, तव्हां बाक़ाइदे पाण पैदा कयूं हुई। न पोइ थी सघे थो तव्हांखे नॉलेज आहे त तव्हां त न ज़ाहिर आहे पाण पैदा कयूं ते छा गूगल था ॻोल्हियूं अथई छा? न माना तव्हां माशाल्लाह एॾियूं सुठियूं सेफ्टियूं छोकिरियूं तव्हां जूं, हिकु जेतिरियूं कीअं आहिनि टई? हिकु जेतिरियूं न आहिनि, मतिलबु जाड़ियूं हूंदियूं आहिनि, हे त माना टियाड़ियूं आहिनि। असांजे दौर जे हिसाब सां पहिरीं जेको माण्हू हूंदा उहो साल साल में ॿार ॼणींदा। अच्छा, त साल साल जो फ़र्क़ु आहे, पर कद बुद में तव्हांखे नथो नज़र अचे, पर साल साल जो बिल्कुलु हिन में फ़र्क़ु आहे। तव्हांखे कहिड़ी प्यारी आहे? छो त रिश्तो खपे जा टई प्यारियूं ज़ाहिर आहे, औलाद तव्हां टई मूंखे मुंहिंजी बेबी आहे, वॾी आहे, हुन बख्तावर नालो आहे। हिननि खां बि वॾी आहे? हिननि खां वॾी आहे। टोटल केतिरियूं तव्हांखे माना? माशाल्लाह मुंहिंजी 6 न्याणियूं, 6 न्याणियूं ऐं पुट? पुट 5 पुट आहिनि मुंहिंजा। 5 पुट 6 यारनि जी क्रिकेट टीम पूरी आहे माशाल्लाह। ऐं तव्हां वरी मूंखां पुछा कयो न तव्हांखे कहिड़ी प्यारी आहे? अच्छा चलो साईं, तव्हां ॿुधायो तव्हांखे कहिड़ी प्यारी आहे? सदको सदको, ईअं त घोट बि कोन शर्माईंदो जीअं वीचारी पहिरें नंबर ते। पहिरें नंबर ते? हा। कहिड़े पासे खां? हिन पासे न, हिन पासे ॾखण खां सदाईं हिन जो माना कार्नर जे प्लाट ते नज़र हूंदी आहे। है न, कॉर्नर जो शौक़ीन जो पंहिंजो मथो हिन जो एयरपोर्ट लॻो पियो आहे न, तॾहिं इन प्लाट ते वरी कब्ज़ो बि नथो केरु करे। न कब्ज़ो न आहे, जेकॾहिं प्लाट ख़ाली आहे, जेकॾहिं ठारायो जी त पोइ अकेला रहंदो या विद फैमिली सां? ज़ाहिर आहे, ऐं प्लाट वठंदुसि विद फैमिली। सही आहे, तव्हांखे 120 वारो गदन वारो मिली वेंदो। अच्छा, असां ॻाल्हायूं था फिज़ा मारवी, तव्हां मां केरु आहे टिनी मां? तव्हां आहियो फिज़ा मारवी। ॿ नाला छो सीड़ाया आहिनि तव्हां? या फिज़ा हुजे या मारवी हुजे? असल में इहो नालो असांजो सनम मारवी रखियो आहे। अच्छा, सनम मारवी रखियो? जी, मुंहिंजो नालो फिज़ा ग्रुप सां नालो मशहूरु हुयो। जी जी। पर असां हिकिड़े प्रोग्राम में वियासीं त अॼु सनम चयो त तुंहिंजो नालो फिज़ा न फिज़ा मारवी। अच्छा, उहो सनम मारवी, तव्हां फिज़ा मारवी? जी, उन्हनि ॾिनो आहे इहो नालो, इन करे फिज़ा मारवी। माशाल्लाह, इन करे तव्हां नालो रखी छॾियो? जी। ऐं कहकशां जेका आहे, तव्हां कहकशां आहियो? माशाल्लाह, टई गॾु ॻाईंदियूं आहियो तव्हां? जी बिल्कुलु। माशाल्लाह। मां ख़्वाब में ईंदो त मां तक़रीबन मूंखे इहा मूंखे ख़बर आहे त जेके बि छोकिरियूं मां ॻाल्हाए बसि कयां पोइ तूं ॻाल्हाए न चओ। मूंखे इहा ख़बर पई आहे त जेके घणियूं जेके वधीक सुहिणियूं छोकिरियूं आहिनि न, उन्हनि जे वातो मां ॿुधो आहे त यार कम तूं मूंखे ख़्वाब में ईंदो आहे। ख़्वाब में ईंदो आहे अक्सर? तव्हां सरफराज़ राजड़ साहब, तव्हां अक्सर जुमे नमाज़ ते वेंदा हूंदव जी, मस्जिद मां निकिरंदव न त ॿाहिरि पोस्टर लॻल हूंदो आहे, गुनाह कंदो अहिड़ा थी वेंदो। ख़्वाब में ईंदो आहे माण्हुनि जी हालत ॾिसो न। त फिज़ा मारवी ऐं कहकशां ऐं काइनात, माशाल्लाह। जेकॾहिं तव्हां खां सोलो में अलॻि गानो ॿुधिजे त कंहिंजो आवाज़ु सुठो आहे तव्हां टिनी मां? फिज़ा जो? तव्हां ॿिन्ही जो वोट फिज़ा जो आहे। अम्मा तव्हांजो? मुंहिंजो वोट बि तक़रीबन सभिनीनि जी अलॻि अलॻि वाइज़ आहे, अलॻि अलॻि हिकिड़ो ग्राम आहे, पर सुठो मां सुठो आवाज़ु हींअर छोकी फिज़ा 3 साल अॻु में माना ॻाइणु सिखियो, हिननि खे साल थी वियो आहे, त टाइमिंग जो थोरो आहे। त पोइ अचो त मिली करे ॿुधूं था फिज़ा मारवी।
बाह सड़े दी कख ते गाने आतिश के सड़े दा जेरा बाहे विसामे नाल पानी दे ओ रसोई के दादारू के गुलाम फरीदा ओथे की वसना हो जिते इश्क ने लाया डेरा ओ यार डाडी इश्क आतश लाई है यार डाडी इश्क आतश लाई है बे यार सानू लग गई बे अख प्यारी बे सानू लग गई बे अख प्यारी सीने दे विच दस मारी है यार डाडी इश्क आतश लाई है यार डाडी इश्क आतश लाई है हुल्ले हुल्ला के इश्क जो आया ओ मोहब्बत दादा शोर मचाया हुल्ले हुल्ला के इश्क जो आया ओ मोहब्बत दादा शोर मचाया माता नाच नचाई है यार डाडी इश्क आतश लाई है इश्क मेरा बहन लेगा ओ ठीक जार कष्ट करेगा कटी कटी घुमाई है यार डाडी इश्क आतश लाई है यार डाडी इश्क आतश लाई है इश्क दिया आतिश आसमाना ओ लग के नीला मकाना इश्क दिया आतिश आसमाना ओ लग के नीला मकाना अर्श बनो जाई है यार डाडी इश्क आतश लाई है यार डाडी इश्क आतश लाई है यार सानू लग गई बे अख प्यारी बे सानू लग गई बे अख प्यारी सीने दे विच दस आई है यार डाडी इश्क आतश लाई 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 है वाह त मोअज़्ज़िज़ हाज़रीन ऐं नाज़रीन हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो प्लीज़ डोंट गो अवे वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे हबीब ऑयल मिल्स लिमिटेड टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि ठाहिण वारनि ऐं फेयर एंड लवली ठाहिण वारनि ऐं वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि लाफ्टर हाउस लाइ असां ताउन कयो आहे असां सां गॾु आहिनि सरफराज़ आजर साहब अव्हां जी डेट ऑफ बर्थ छा आहे छो जो हिते औरतूं वेठियूं आहिनि घणियूं छोकिरियूं उन्हनि खां त पुछिबो न आहे डेट ऑफ बर्थ उमिरि बि तव्हां खां त पुछी सघूं था घणो करे मर्द बि लिकाईंदा आहिनि घणो करे मर्द बि लिकाईंदा आहिनि पर मर्द बि आउं तव्हांखे लिकाईंदा सही थो ॿुधायां तव्हां त सचा माण्हू सच ॻाल्हाईंदा 1/3/1952 1 मार्च 1952 माशाल्लाह लॻे नथो 68 इयर्स जा आहिनि साईं 68 सालनि जा आहियो माशाल्लाह
माशाल्लाह चओ नज़र न हणिजो। न माशाल्लाह 68 साल जा असां त 20 साल खां तव्हांखे एतिरो ई ॾिसंदा था अचूं साईं। तव्हां 1952 में तव्हां पैदा थियो ऐं हेॾां वरी अचे वधी चांहि खणी करे 1952 जी जीप अचे वधी 58 तूं नंढो आहियां अञा बाबा। चांहि ॾे सभिनी खे महिमाननि खे माशाल्लाह साईं। 4 किताब तव्हांजा आया आहिनि मार्केट में। जी हा। 5 कॾहिं थो अचे? महीने खनि में। महीने खनि छपाई जे मरहले में जी आहे। हा शाइरी जो किताब आहे उहो। माशाल्लाह शाइरी जो किताब आहे उहो। तव्हां शाइरी ज़रूरु हुननि जी खणिजो कंपोज़ कजो। ॾाढा सुठा शाइर बि आहिनि। 4 किताब जेके तव्हांजा आया आहिनि उन्हनि जा नाला छा छा आहिनि? हिकिड़ो त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब जॾहिं शहादत थी हुई अच्छा अच्छा तॾहिं उहो मूं कंपाइल कयो ऐं उहो इंतिहाई शानदार किताबु आहे। ऐं लीडर ऑफ डेस्टिनी उहो तक़रीबन 1000 कापियूं पहिरीं छपाईसूं उहा ख़तमु थी वई। हींअर 2000 कापियूं छपायूं उहे बि ख़तमु थी वियूं। माशाल्लाह उहो ॾाढो सुठो हलियो आहे। उन खां पोइ सिंधी शाइरी जो किताबु हो नींहुं साॻियो निगाहूं साॻियूं। नींहुं साॻियो निगाहूं साॻियूं। निगाहूं साॻियूं। असां वटि बि आहे ईअं ई आहे। मायूं साॻियूं कपिड़ा बि साॻिया। उन खां पोइ उर्दू शाइरी जो किताबु आयो त एक सफ़र और वाह उहो छा सफ़रनामो हुयो या शाइरी जो किताबु? न उर्दू शाइरी जो किताबु। उर्दू शाइरी जो किताबु। उर्दू शाइरी जो किताबु आहे। उहो उर्दू शाइरी बि कई अथमि। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त असांजो जद अमजद मंठार फ़क़ीर साईं जी जी उन्हनि जी बि उर्दू शाइरी उन ज़माने में बि उर्दू शाइरी पाण कई। जेके हाज़रीन वेठा आहिनि नाज़रीन उन्हनि खे ॿुधाईंदा हलूं त सरफराज़ राजड़ साहिब जो तालुक़ु हिकु फुकराई घराणे सां आहे। मंठार फ़क़ीर हुननि जी दरगाह बि आहे उते साईं खिपरो में। हा जी हा। तव्हांजा परॾाॾा हुया उहे? हा जी हा। उहे बि सूफ़ी फ़क़ीर हुया ऐं उर्दू में शाइरी कंदा हुया? न सिंध जा वॾा सूफ़ी बुज़ुर्ग आहिनि। सिंधी शाइरी आहे तमामु घणी हुननि जी ऐं तमामु वॾा सूफ़ी फ़ुकरा जेके आहिनि असांजी जमालुद्दीन फ़क़ीर बि ॻायो आहे। दरगाह सां वाबस्ता घणा फ़क़ीर रहिया आहिनि। फ़क़ीर अमीर बख़्श उते रहियो, ढोल फ़क़ीर उते रहियो। ढोल फ़क़ीर 10-12 साल उते ज़िंदगी गुज़ारी मुसलसिल। हा उन जो पहिरियों दौरु उते गुज़रियो ऐं असां ऐं उस्तादी बि उतां मिलियुसि शाइरीअ जी। जी जी। ऐं सियासत बि उन ज़माने खां शुरू कईसीं। उन ई ज़माने खां नंढे हूंदे खां ई। पोइ हाणे इहो हिकिड़ो सिलसिलो आहे जेको हले पियो। असांजी दुआ आहे त इहो सिलसिलो हलंदो रहे माशाल्लाह। साईं वॾी ॻाल्हि कई आहे। हक़ीक़त में मां बि शाइरी कंदो आहियां। अच्छा साईं मुंहिंजो बि किताबु अचे थो उनजो उनवान आहे चूंडी। चूंडी? हा चूंडी। हिकिड़ो शेर मां तव्हांखे ॿुधायां थो उहो सोराब जे लाइ आहे। त चवे थो त उठ मामा गोगणू साई लकड़ पटे ॾे हे थांव पिया थी सोराब इहे त चटे ॾे। हालांकि आहे पाण जेको आहे बेसरो शेर भलो ॿुधाए थो। असांजो पंहिंजो उनवान आहे पाण जेको रखियोसीं पंहिंजो उनवान आहे। फराज शाहीन साहिबा बि असां सां गॾु आहे। पाड़े वारा अची विया वरी ॾिसो। मां बाबा मूंखे रहणो ई न आहे। का शइ न आहे घर में हरू भरू ज़ाया था थियूं पिया। असां छाजो ज़ाया थियो? ज़ाया था थियूं पिया सिधा ज़ाया था थियूं पिया। सौ सिधो लूसी माण्हू आहे ज़ाया थिए थो। छा थियो? हलो कीअं था? छा थियो? छा थियो? ईअं न हलो। ज़ाहिर रिटायरमेंट खां पोइ माण्हू ईअं ई हलंदो। रिटायरमेंट खां माण्हू जी तेल भॻल सम्झो। ॾिसो हाणे छोरो अची छितो थियो आहे मूंखे छा थो चए? मूंखे महीननि खां वठी रिटायरमेंट थियो आहे। जीअं शादी कराए पिणे ई शादी करायां मां लूसी। ॻाल्हि साईं ॻाल्हि ॿुधो साईं तव्हां साईं। असांजे घर में का माना जीअं फीमेल जेका आहे न का शइ न आहे। माण्हू वटि माना ईअं सम्झो वटियूं त आहिनि न असां वटि थाल पिया आहिनि। मां उन ॾींहुं चयोमांसि भला डांगी वठी आहे तओ वठी आयो आहे। मूंखे रहणो ई न आहे घर में। बिस्मिल्लाह राजड़ साहब अचा। सरफराज राजड़ साहब सही अल्लाह हयाती मौला खुश करे। तव्हांखे वेठा रहो अल्लाह खुश करे तव्हांखे। आबाद हुजो साईं। बीहो कीअं था? न्याणियूं सियाणियूं वेठियूं आहिनि। छा कीअं था कयो? हेॾे हले ईअं थो ॼण को सूसकीअ खे धिको थो ॾे। हे 3 छोकिरियूं आहियूं असां सिंगर्स आहिनि। फिज़ा मारवी ग्रुप जी वालदा वेठी आहे फराज शाहीन। माना पीसण सां गॾु ताकियो बि आयो आहे। माशाअल्लाह सुभान अल्लाह। तव्हां माना छा ॿी शादी करण था चाहियो? मां नथो करां। मूंखे हुयो शौक़ु शादीअ जो वरवा खजी वियो। छो? उन ॾींहुं मां पंहिंजी जेकी घरवारी उन जा कपिड़ा पाए करे मां हिननि खे चयो जीअं पंहिंजी माउ जो बि अहसासु हिनखे न थिए त पीउ मां तव्हांजो मां थी करे मां पंहिंजा थो तव्हां। हाणे ॻाल्हि ॿुधो। हा
ऐं मां जा कपिड़ा हिन पाता हाणे अमां खे मुछूं हुजा मां कीअं फील वठां हिन जो माई हूंदी आहे मर्द हूंदो आहे ॻाल्हि खे मुंहिंजो ॻाल्हि टोड़ या रिटायरमेंट में शादी कराए या मूंखे कर कयो मैं तोखे दौलत किथां शादी कंदे बाबा पैसा ॾी पोइ कर पैसा ॾी पोइ कबो आहे न उहा किथे का ॾिठो अथई संग मोचड़ आणंदो मां हुन खे मोचड़ आणंदो मां हले हण त हण हल हूअं कोन यादि या भला नौजवान माण्हू हज़ार शादी करायो न तव्हां उन्हनि जी कहिड़ी फर्क न करायो माण्हू पंहिंजे बलबूते ते हुजे पहिरियां महिनत करे ॿाहिरि मुल्क वञे या हिते ई महिनत मज़दूरी करे सॼो ॾींहुं वटे रोल ते जुआ खेॾे थो ॾिसो हिन खे शादी करायां अहिड़ी का छोकिरी ज़ाया कयां हरू भरू चाचा ओ चाचा खीसो खाली अथई घोट जो छो सुम्हंदे छा ॿ मिंट गामू सुम्हंदी गामू वॾो आहे तूं सुम्ह लांती न बाबा ॻाल्हि इहा आहे न मां हिननि सां थो रहां बसि छो छो तोखे राईंदा आहियूं बाबा घटि में घटि लेडीज़ त आहे न हेॾे यकीन करे न सफ़ा डोनाल्ड ट्रम्प जो भाउ थो लॻे जहिड़ो इहो बीठो आहे न बस हाराइण खां पोइ उहो बि ईअं थी वियो हाराइजी त वियो आहे पुटु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो पुट तोखे ढोलक वॼाइण अचे थी न तबलो वॼाइण अचे थो न बाजो वॼाइण अचे थो न सारंगी वॼाइण अचे थी भले न अचे छो हिन जो वास्तो ई न आहे न हे इन खां सवाइ तो घुमाईंदई मुंहं ते चाचा हिन जे कहिड़े कम जो आहे तूं तबलो अचे त मां सेखारियां मूं वटि आहे तबलो सेखारे पाण बोड़ी जो पुटु बाबा कुझु बि आहे कीअं बि आहे कम से कम माना लेडीज़ त हूंदी न घर में कम से कम ॻाढ़ा कपिड़ा त आहिनि न अची लोई टंगी पई आहे पंहिंजे घरे न तूं कंदे छा मां साईं एंडी शर्मा थींदुमि एंडी शर्मा रुस्तम लक थींदुमि अच्छा बुकिंग कंदे शो बुक कंदुसि शो बुक कंदे हा न पिणे में तुंहिंजो रागी तड़ो शो तूं शो बुक कंदे अहिड़ा हाणा चंबा लूसी थोरो रुगो हीअं कंदोमांइ न किरंदे वञी मूंखे या त पैसा ॾे रिटायरमेंट मां या त मूंखे कर त मां हिननि सां रहां कयो भाई बस एॾी बेइज़ती कराई थो तूं चवेसि न तो सेम टू यू यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुध ए बाप पी आहे न असां तो तव्हां वांगुरु थोरो पी सां बद अखलाक़ी कयूं पी ऐं पुट जो फ़र्क़ु हूंदो आहे तव्हां में न आहे हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो ख़ुदा जो कसम आहे कसम खणी थो चवां हे पठाणी माई जो पुटु आहे काथो लॻे थो पठाणी जो पुटु आहे सही लॻे थो पठाणी जो लॻे थो बंगाली जो लॻे थो ॿुधायो था बाबा इहो मामनि ते आहे अच्छा साईं मामनि खे छॾे ॾे मूंखे पैसा ॾे भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुध मां हिकिड़ी शर्त ते हिननि वटि तोखे रहणु छॾींदुसि कहिड़ीअ ते शर्त क़बूल कंदे बदमद कंदे त पैसा न वठूं बसि क़बूल आहे न तूं सभिनी हिसाब जो क़बूल कंदे क़बूल कयो बाबा हर शइ कबो हिननि सां रहण लाइ मां चवंदे खूह में टपो ॾींदुसि पोइ ईअं न मूंखे बि रहाईंदे पाण सां गॾु बाबा हे ॿई पुट जेका आहियो अची असांजे कॾहिं लॻायो पहिरियों पाण में त कॉम्प्रोमाइज़ करे वठो की असां सां गॾु रहंदो केरु ॿई ॼणा शुरू थी विया ॿई हलो न पोइ हीअं न कयो साईं राजेश साहब का फैसलो करायो सही साईं फ़ैसिलो फ़ैसिलो त असां जेको आहे सो हिकु शर्त ते मां पुट खे छॾियां थो हिते त मूंखे बि रहाईंदो पाण सां गॾु इन्ही क़िस्म जो फ़ैसिलो ही नौजवान क़बूल कंदे नज़र कोन थो अचे मूंखे साईं अॼुकल्ह जे नौजवान हाणे असां ॿिन्ही खे क़बूल आहे पीउ पुट खे हाणे हिननि खां क़बूल करायो रुगो बहरहाल हाणे असां वञी कुणो था विझी अचूं ऐं थोरो पाण खे बि ॾिसूं त छा असांजी बैटरी पिन खणे थी नथी खणे पर्ची कढे जो पर्ची अचो हेॾे हेॾे काॾे थो वञे? कुणो था विझूं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जा चेयरमैन बि हुआ रहिया साल ॾेढ जी। अरसो जेको ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त जेतिरो अरसो 1.5 साल ताईं तव्हां रहियो जी। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जा चेयरमैन रहिया पर 1.5 साल पूरो हिननि पघार न वरिती ऐं उहा पघार जेका हुई हिननि जा जेका 2.5 लख रुपया ठहे पई महीने में उहा सॼी हिननि गूगल खे ॾिना पैसा यूनिकोड उन्हनि खां वरितो जेको अॼु असां गूगल ते सिंधी में लिखूं था इहो साईं जन जी महिरबानी आहे जिन पघार न वरिती वाह ऐं सिंधी ॿोली खे गूगल में शामिलु कराइण लाइ सरफराज राजर साहिब जो अहम किरदारु आहे त साईं पोइ इहो तव्हां ख़र्चो वर्चो कीअं हलंदो हो पोइ तव्हांजो पघार बि न वठंदा उन्हनि खां पंहिंजी ज़मीदारी आहे उन मां पेट गुज़र थिए थो बाक़ी ही सिंधी ॿोलीअ जो इदारो हो जी जी उन में कोशिशि कयुमि त पघार जेका आहे सा सिंधी ॿोलीअ जे तरक़ी ऐं तरवीज ते लॻाइजे ख़र्च कजे उन पोइ उन में असां सिलसिलो रखियो असां में उन में काफ़ी दोस्त जेके असांजी सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइण लाइ कोशिशि कनि था उन्हनि सां राब्ते में रहियासीं
ऐं असां इदारे में बि पंहिंजो शोबो क़ाइमु कयो ऐं उन ते तमामु घणो कमु थियो ऐं असांखे फ्रांस मां यूनिकोड मिलियो ऐं गूगल असांजी ॿोली खे क़बूलु कयो, असां ओतिरो हुनखे मवादु पहुचायो। उन में सिंध जे घणनि नौजवाननि जो बि असां सां गॾियल सहकार हो, किरदारु हो ऐं उन्हनि बि पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा कयो ऐं अॼु सिंधी ॿोली हज़ारनि सालनि ताईं क़ाइमु ऐं दाइमु रहंदी, उनखे केरु बि ख़तमु नथो करे। ॾिसो गामू साईं 4-5 किताब लिखिया आहिनि, 5 किताब अचण वारा मार्केट में हिननि जो। साईं इहो किताब माना कीअं लिखिया था? इहो साईं पेन सां लिखियो हूंदे, ॿियो छा सां लिखियो हूंदे? तूं बि अजीब ॻाल्हि थो करे यार, तोखे न बाबा ज़ाहिर हाणे गूगल ते सिंधी ॿोली अची वई आहे त हाणे कंप्यूटर ते बि लिखी सघे थो न माण्हू। हा कंप्यूटर में साईं हूअं त हथ सां लिखियो हूंदो न साईं, पेन सां। ऐं सम्झां थो तव्हांखे बि सम्झणु खपे त हथ सां ई लिखिबो। फराह शाहीन साहिबा, तव्हां जॾहिं कलाम ॻाईंदियूं आहियो त शाइरी जी सिलेक्शन कीअं कंदियूं आहियो, या ॿियो को करे ॾींदो आहे तव्हांखे शाइर? न, मुंहिंजा उस्ताद बि आहिनि न, उस्ताद ग़ुलाम रसूल साहिबु। अच्छा अच्छा। उहो बि सिलेक्शन कंदा आहिनि ऐं असांजी वरी रूहानी बि थोरी सूफ़ी ॾे वधीक तवजो आहे। सिलेक्शन मुंहिंजी अक्सर करे ई अहिड़ी हूंदी आहे की माना ॿियो माहौल उन में न हुजे, थोरो अदबी हुजे ऐं थोरो कंहिंखे माना बुरो न लॻे। अच्छा, तव्हांजो मां यूट्यूब ते ॾिठमि कलाम हिकिड़ो घड़ोली, जी ॾाढो सुठे नमूने सां तव्हां चयो आहे। इन खां पहिरियां मैडम आबदा परवीन इहो चयो आहे कलाम। तव्हां जॾहिं इहो कलाम चयो त मैडम आबदा परवीन ॾिठो इहो कलाम? हा ॾिठो, पोइ फ़ोन करे चई मुंहुं कारो छो कयो अथई। माशाल्लाह। सरफराज़ राजड़ साहिबु साईं काइम अली शाह जॾहिं वज़ीर आला हुया त साईं उन्हनि जा सलाहकार हुया, साईं एडवाइज़र बि तव्हां रहिया CM साहिब जा। तव्हां जी सलाह मञींदो हुयो साईं काइम अली शाह? साईं इंतिहाई शानदार इंसानु हो, उहो त आहे अञा ताईं, अलाह साईं हयाती ॾियनि माशाल्लाह। ऐं बहितरीन चीफ मिनिस्टर रहियो। जी जी। ऐं अलाह साईं खेसि वॾी ॼमार ॾे ऐं सिंध जो माण्हू साईं काइम अली शाह खे विसारे कोन सघियो। बिल्कुलु बिल्कुलु। न तव्हां सलाहकार जो हुयो, का सलाह मशवरो तव्हां ॾींदा हुयो त मञींदो हुयो तव्हांजी? न, जेके कैबिनेट मीटिंग थींदियूं हुयूं उन में सभिनी जी राय थींदी हुई ऐं जेका बहितर राय हूंदी हुई सिंध जे लाइ उनखे क़बूलु कयो वेंदो। बिल्कुलु। उहो त इन क़िस्म जा मीटिंग्स में थींदियूं। सभिनी जी मञींदो, ज़ाहिर सीनियर तव्हां बि हुयो, हू बि सीनियर आहिनि। हा, त मुख़्तलिफ़ मसइलनि ते त गॾिजी वेहबो आहे, सलाह मशवरो कबो आहे। साईं ईअं ईअं ई थींदो आहे। बिल्कुलु साईं। हिकिड़ी त कैबिनेट मीटिंग में असां ॿुधो, हिकिड़े MPA साहिबु असांखे ॿुधायो त कैबिनेट मीटिंग में वेठा साईं काइम अली शाह CM, त उते हिकिड़े MPA चयसि साईं उहो असांजे कंदकोट कश्मीर ॾे अमन अमान जी सूरत हाल ॾाढी ख़राबु आहे, सो ओॾे थोरो ध्यानु ॾियो। त साईं काइम अली शाह चयसि हिते असां सिंध कोन था संभाले सघूं, वरी कश्मीर जो मसइलो काॾे वञे। त ही हर ॻाल्हि ते गिरफ़्त हुउसि, सिंध जे मसइलनि ते ऐं हर तरह सां हुन सिंध जा मसइला हल कया ऐं हुन गिरफ़्त रखी पंहिंजे जेतिरा साल चीफ मिनिस्टर रहियो त आउं सम्झां थो त वर्कर पीपुल्स पार्टी जे वर्कर खे बि संभाली ऐं चीफ मिनिस्टर हाउस जा दरवाज़ा वर्कर लाइ खुलियल हूंदा हुआ 24 कलाक। ऐं असां बि साईं सिंध बि उन्हनि खे संभाले रखियो आहे बाक़ाइदे अञा ताईं। साईं काइम अली शाह अलाह साईं हयाती ॾियो, हालांकि 188 सालनि जो त आहे साईं पाण, माशाल्लाह। यार मां 100 चयुमि, सिर्फ़ु 88 सालनि जो आहे शायदि। साईं जॾहिं ॾिसो न, माण्हू में कमु करण जी जेसि ताईं सलाहियत आहे ओसि ताईं उनखे जवानी सम्झो। साईं असेंबली में बीह करे चवंदो आहे दिल जवान होना चाहिए, दिल जवान होना चाहिए, ईअं चवंदा साईं बाक़ाइदे। हाणे असां फराह शाहीन साहिबा खां ॿुधंदासीं माहियार दी घड़ोली भर। वाह वाह। अवांजी भरपूर ताड़ियुनि में फराह शाहीन। एक बार तेरा तुझा पार पाणी दा तीजी वेंदे जान दे नाल जान रलाए बाह मरोड़े
सुन वे मियां साहिब ना वक्त घड़ेगा महिया जी घड़ोली भर दी सुन महिया जी घड़ोली भर दी सुन यार जी घड़ोली भर दी महिया जी घड़ोली भर दी सुन यार जी घड़ोली भर दी एक लाला कलो में डर दी एक माला कलो में डर दी हाँ महिया जी घड़ोली आहा आहा सुन यार जी घड़ोली हक वाला महिया जी घड़ोली भर दी पीर पीरा हो पीर पीरा हजरत मीरा नाम किते दे नाम किते दे टुटियां जंजीरा अली अली दम अली 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 दम पीर पीरा हो पीर पीरा हजरत मीरा नाम किते दे टुटियां जंजीरा मैं हरदम रब रब कर दी मैं हरदम रब रब कर दिया हसन हुसैन हो हसन हुसैन अली राजा मारो मतदा मारो मतदा से ते जाया अली अली दम अली 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 दम अली 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 हसन हुसैन हो हसन हुसैन अली राजा मारो मतदा से ते जाया मैं गोली शाहे दर्दी मैं गोली शाहे दर्दिया सज्जल सारा हो सज्जल सारा नूर इलाही अली वली दी अली वली दी है हमारा अली अली दम अली 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 दम अली 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 दम अली 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 दम अली 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 दम अली 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 दम सज्जल सारा हो सज्जल सारा नूर इलाही अली वली दी है हमारा मैं मुर्शिद हामिद भरदा मैं मुर्शिद कामिल कर दी हो यार दी घड़ोली आहा सुन यार दी घड़ोली हक वाला यार दी घड़ोली भर दी सुन यार दी घड़ोली भर दी यार दी घड़ोली भर दी घूम चरकड़ा घूम चरकड़ा साइया दा तेरी कत्तड़ वाली घूम चरकड़ा साइया दा तेरी कत्तड़ वाली चरखा बोले चरखा बोले चरखा बोले साईं साईं पायल बोले तो चरखा बोले चरखा बोले साईं साईं पायल बोले तो कहे हुसैन फकीर निमाना कहे हुसैन फकीर निमाना मैं नहीं सब तो घूम चरकड़ा घूम चरकड़ा घूम चरकड़ा साइया दा तेरी कत्तड़ वाली घूम चरकड़ा साइया दा तेरी कत्तड़ वाली घूम चरकड़ा साइया दा तेरी कत्तड़ वाली की दुरुस्ती कंदा हलूं त सभ खां पहिरीं इहे फ़क़ीर अब्दुल गफ़ूर ॻायो माशाल्लाह उन गायो पहिरीं उन ॻायो उन उन खां खां पोइ पोइ आबदा परवीन आबदा साहिबा पोइ ॻायो अच्छा ऐं असां वटि जॾहिं होश संभालियो आबदा परवीन जो ई ॿुधो आहे न। ॿिन्ही माशाल्लाह ॾाढो सुठो। बहितरीन
माशाल्लाह उहा ॾिसो ॻाल्हि सही आहे। पहिरियों मां त ईअं थो चवां, तव्हांजी ॻाल्हि बि सही हूंदी, मां त ईअं थो चवां त इहो कलाम पहिरियों मुंहिंजी ॾाॾीअ ॻायो हो। मां हिकिड़ी उहो कीअं, मां हुनखे पंहिंजी ॾाॾीअ खे चयो बाबा इहो कलाम ॿुधा, जीअं जो ॻायईं धूम ते रकड़ा थोरो रड़ जो कयईं, एम्बुलेंस घुराईसीं, इस्पताल वई, साह मुंझी वियुसि, मरी वियुसि। त मोज़िज़ हाज़रीन ऐं नाज़रीन, हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो प्लीज़ डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे हबीब ऑयल मिल्स लिमिटेड, टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि ठाहिण वारनि, फेयर एंड लवली ऐं वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि। लाफ्टर हाउस शो में असां सां फराह शाहीन साहिबा गॾु आहे, तमामु सीनियर सिंगर। फराह तव्हांजो नालो आहे, शाहीन केरु आहे? हे छा आहे, शाहीन हे आहे न पुटु। अहिड़ो शाहीन आहे त पोइ पर केॾा ख़ुशी आहे त हे त ईअं माना गुरबत में होॾे होॾे थी आहे, माना महंगाई बि त तव्हांखे किरो न लॻी आहे। हाणे बिल्डर्स वारो किथे मिलंदो? वकार बिल्डर वारो। हा इहो ई वकार। ओए मूरीअ मुआ टा तूं हर उथे छो इहो तूं? किथे मिलंदो? वकार बिल्डर वारो ख़बर न आहे छो छा कंदा यार प्लाट जो सौदो करिणो आहे। आहिनि? वे वे हालत ॾिस पंहिंजो हुन मुंहुं हाला खे करड़ी सिर जहिड़ो आहे। ॾिस न वरी असां प्लाट जो सौदो। प्लाट कढो। त सवाल पुछियो मां फराह शाहीन साहिबा खां, त फराह तव्हांजो नालो आहे शाहीन, छा तख़लुस आहे या इहो तव्हांजो कंहिं नालो रखियो जीअं तव्हांजी धीअरनि जो सनम वारी जो नालो रखियो? पहिरीं त मां इहो अर्ज़ु करणु चाहींदुसि कि शाहीन जेको आहे उहो मुंहिंजे घर में हिकिड़ो नालो हो, बचपन खां वठी उहो नालो ॿुधंदी आयसि कि पहिरीं त मुंहिंजो ॻोठु आहे लाड़काणो, जी जी, त उन में हिकिड़ी आर्टिस्ट पैदा थी, साईं अगरि ड्रामनि सां कोई शौक़ु रखंदा, दीवारे हिकिड़ो ड्रामो हलंदो, जी जी, उन में जंहिंजी घोड़ी चोरी थी वेंदी आहे, नाला हाणे यादि कोन्हनि, उन में जेकी वालदा जो माना रोल कयो उन्हनि जो, मुंहिंजो उहो इतफ़ाक़ सां मुंहिंजी पुपी हुई, नजमा शाहीन नालो उन्हनि जो। त उन्हनि खे मुतासिर थी पोइ मां वरी फैमिली में मुंहिंजी अम्मी वालदा मुंहिंजी ॻाईंदी हुई, वालिद साहब लव मैरिज कई असांजे, त उन में बि थोरो ॻाइण जो सिलसिलो पियो, अदाकारी बि अची वई आहे माइटनि ॾांहुं, ऐं हू बि अचे शाहीन जेको मां नालो पंहिंजी पुपी खां मुतासिर थी ऐं मां नालो रखियुमि शाहीन। फराह मुंहिंजो नालो। राजड़ साहब असां सां गॾु आहे, साईं चवंदा आहिनि त सरफराज़ धोखा नहीं देगा, बिल्कुलु ईअं तव्हां कॾहिं कंहिंखे धोखो ॾिनो न? अलाह पनाह ॾे, छो त अहिड़ी ॻाल्हि कयो। न अक्सर ॾिठो आहे न, पाकिस्तान पीपल्स पार्टी में ई असां ॾिठो आहे केतिरा ई माण्हू धोखो ॾेई करे ॿियनि पार्टियुनि में हलिया विया आहिनि, पार्टी खे धोखो ॾेई विया आहिनि। मुंहिंजी त ज़िंदगी गुज़री वई हिन पार्टी में। अची वियो अची वियो, हे वरी कान अची वियो। ये महफिल ओए ओए ओए, मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं, ये दुनिया ये महफिल, अपना पता मिले न खबर यार की मिले। बियाली साह पटियां थोड़ो यार हेड़ी मवाली काॾे अची वियो आहे तूं यार? बाबा मूंखे ख़बर पई आहे त हिते वॾो गंद किचिरो आहे, मां रोज़ी करण आयो आहियां। गंद कचिरो हेॾे पियो थी यार, मूंखे त तूं पियो लॻे। पर साईं हिते जीअं असां दाख़िल थियासीं, माशाअल्लाह हिते त हुस्न जी रेस लॻी पई आहे। थोड़ी शेव असांजी वधियल आहे न, त असां बि मुक़ाबले में लहूं हा। हा रे इहा मां त सौराब खे चवां थो जल्दी प्रोग्राम बंदि कर, मथां पुलिस जो छापो न लॻे। माशाअल्लाह अहिड़ा लांटीर बि रखिया अथव छा? साईं मवाली साहब तव्हां हेॾे अची आयो, असां मोतबर महिमान आयल आहिनि, सरफराज़ राजड़ साहब आयल आहे, फराह शाहीन आहे, उन्हनि जूं टे नियाणियूं आहिनि, फिज़ा मार्क ग्रुप। बाबा अलाह साईं तव्हांजे महिमान ने ख़ुशि कंदो। साईं असांखे ख़बर पई मिड़ई रोज़ी कंदा आहियूं, गंद किचिरो मेड़ींदा आहियूं, सो बाक़ी हूअं वॾा ऑफिसर थियण वारा हुयासीं, हिकिड़े सवाल जे करे दरपदर आहियां। कहिड़ो सवाल हो? हिकिड़ो सवाल मांखां पुछनि, मां सही को जवाबु न ॾिनो त दरपदर लॻो। कहिड़ो सवाल हो? ॾुखियो सवाल हो छा? साईं सवाल इहो मांखां पुछनि त असां नची रहिया आहियूं, हो नची रहिया आहिनि, तूं नची रहियो आहीं, इहो कहिड़ो ज़मानो आहे?
मां चयो साईं इहो त बेग़ैरती जो ज़मानो आहे। पोइ ख़बर पई हो को प्रेज़ेंट टेंस, फ्यूचर टेंस, हा हा पास्ट टेंस। माशाल्लाह पढ़े अच्छा लिखियल हु आहियो। इज दिस इन योर इंग्लिश? पुट तूं हिते अंग्रेज़ी थी हले, तुंहिंजो कमु न आहे, होॾे ॿाहिरि वे वञी। वाक़ई ग्रेजुएट आहियो तव्हां पोइ। साईं मुंहिंजे नशे में आहियूं, नाराज़ न थिजो, असांजी ॻाल्हियुनि जो बुरो बि साईं न मञाइजो। जी जी असांजी ॻाल्हियूं हूंदियूं ई आहिनि। सोट सां सुतो पियो हुउसि हिकिड़े दफ़े, छत ते बरसाति वसण लॻी। मां चयो भला हेठि लहो त खट लाहियूं, मींहुं त तंग थो करे। हुन चयो ठीकु आहे, उहो हेठि लही वियो। उहो बि मां वांगुरु नशनि में, हुन खे लेखे त हाणे खट ॾे थो ईअं कंदे दरवाज़े चौखाटे में हथु विधई। मां वरी मथां ईअं खट ॾियांसि पियो, मां चयो बाबा ॾे हाल हाल हथु कढांसि। हुन दर जे चौखाटे में हथु विझी, हा हथु कढ। मां जो खट मां हथु कढुमि त ईअं पाओ दूनाड़ में लॻुसि। हेठि किरी मूंखे त चए ॻाल्हि त ॿुध, हिकिड़ी लाथी न आहे, ॿी मथां थो फिटी करे। तो बाबा हाणे असां कॾहिं कॾहिं फुकरा माशाअल्लाह आहियूं। अच्छा तव्हां कलाम ॻाईंदा आहियो जेको ये दुनिया ये महफ़िल मेरे काम की, तव्हांखे कीअं ख़बर पई त असां वटि सुरीला माण्हू आयल आहिनि अॼु? सहरा में आके भी मुझको ठिकाना ना मिला, गम को भुलाने का कोई बहाना ना मिला, या टूटे दिल को जोड़ दो, या सारे बंधन तोड़ दो। पहिरियां मिले हा त नशे ते ई न लहूं हा। माशाअल्लाह माशाअल्लाह। मेरू मुंहिंजा शिकार माण्हू वञा मेरू मुंहिंजा शिकार के तूं टायर भरिसां न बि ख़बर नथी पए तूं कहिड़ो टायर कयो। बाबा मां सौराबानी ॻाल्हि ॿुधायां थो, हे मवाली थियो आहे, तरस बरस न पीतो सम्झी, हूअं माशाअल्लाह लिखियल पढ़ियल थी। हे स्कूल में उस्ताद पुछा कयो 5 गैसनि जा के बि नाला ॿुधा। हिन चयो ऑक्सीजन, क्लोरोक्विन, अम्बरीन, संबरीन ऐं यासमीन। पढ़ियल त हुयो न। तूं ॻाल्हि त ॿुध, तूं असांजे सोट खां ख़ुदकुशी जा पैसा वठी ऐं न कई थी अञा ताईं। हे वरी उहो माण्हू आहे, हाणे मां पकतो हाणे सुञातो आहे, हे पाड़े वारा कुतनि जे लाइ हॾा था रखनि न त हे थो खाई वञे। ईअं न कर पुट, हर कंहिंजी रोज़ी पंहिंजी आहे। चांहि बि रखी अथव या? हा चांहि रखी आहे। दुनिया जो पहिरियों घर आहे जंहिंमें होटल खोलियो अथव। मां त ईअं नशे ते हुउमि तॾहिं ईअं फिटी वियो आहियां, तोसां छा मसइलो आहे? मां असल में लोड शेडिंग जी पैदाइश। अच्छा हा भला हाणे हिकिड़ो कुर्ब कयो जेकॾहिं ज़िंदगी में असांखे, भला हेॾी अलाह साईं तोखे 3 ॾिनूं हिकिड़ी अलाह नाले ते ॾिजे। मुंहिंजी न आहे, हुनजी वालदा पाण वेठी त हुन सां ॻाल्हाए वठो। असांजी बि भेण आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे अमां, असां बि मिड़ई ईअं मज़ाक कंदा आहियूं कॾहिं कॾहिं। अब हिकिड़ी त मां वठी छॾियां, बाक़ी 2 बचियूं थी। तूं न ॻाल्हाए पुट, तूं छोकिरियुनि जो पीउ थो लॻे। अहिड़े क़िस्म जा चांहि पी वेई आराम सां, चांहि पी वे आराम सां वे। असां महिमान आहिनि, कुझु ॻाल्हियूं ॿोलियूं उन्हनि सां करे वठूं। साईं ॻाल्हि इहा आहे, मां चांहि नथो पीआं। अच्छा मुंहिंजा सॼा नशा टही वेंदा, मां हलां थो बसि। इंशाअल्लाह वरी पोइ तव्हां सां मुलाक़ात रही त कचहरी कंदासीं। मुंहिंजे कम जी शइ मूंखे मिली वई आहे। अरे 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 एक शख्स सारे शहर को वीरान कर गया। हालत आहे उछले आयासीं जान छॾाए। हा हुनमें हेॾो गटर ई बंदि थी। साईं सरफराज़ राजड़ साहब, तव्हां नथा सम्झो त तव्हांखे हाणे साइड लाइन कयो वियो आहे, ईअं सोचींदा आहियो कॾहिं वेही? न अहिड़ी ॻाल्हि कान्हे। पार्टी जे तरफ़ां पार्टी हमेशह इज़त ॾिनी आहे। पार्टी का तव्हांखे पोइ अहम ज़िम्मेवारी छो न ॾिनी आहे अञा ताईं? हींअर सिंध जो वाइस प्रेसिडेंट थियो आहियां। जी जी। ऐं पार्टी हमेशह इज़त ॾिनी आहे ऐं पार्टी जे हर
क़दम खे आमना सदक न कई अथऊं। कॾहिं सोचींदा आहियो भई यार मूंखे पार्टी साइड लाइन करे छॾियो यार, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, दिलि में ॻाल्हि ईंदी आहे कॾहिं? अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। काई न आहे दिलि में इन ॻाल्हि। क़िस्म माण्हू त चवंदा हूंदा साईं भला छा आहे तव्हांखे का ज़िम्मेवारी नथी मिले या छा, वरी एडवाइज़र नथा थियो CM जा। हाणे रोज़ रोज़ त कोन्ह थिए पोइ, वक़्तु आयो त इनशाला वरी माशाल्लाह। पंहिंजो अच्छा, किरदारु कल्चरल विंग निभाईंदासीं। सिंध जा तव्हां प्रेसिडेंट बि रही चुका आहियो। हा 20 साल 20 साल रहियो माशाल्लाह। कल्चर विंग सिंध जो प्रेसिडेंट। सिंध जे कल्चर लाइ तव्हां कहिड़ो कहिड़ो कमु कयो? अवां जहिड़नि फ़नकारनि खे यादि कयोसीं, उन्हनि जूं मददूं कयूंसीं, जी जी बिल्कुलु। उन्हनि सां निभायोसीं, कोशिशि कईसूं त सिंध जे कल्चर खे आम कजे ऐं उन में पंहिंजे डिपार्टमेंट कल्चर डिपार्टमेंट खे जेके बि सुठा मशवरा हुआ। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿियो, इंडोमेट फंड जेको क़ाइमु थियो उन में कोशिशि कईसूं त वधि में वधि सिंध जे फ़नकारनि खे, ऐं छाकाणि त सिंध जे कुंड कुर्छ में इंतिहाई मिसकीन ऐं ग़रीब फ़नकार रहे थो। वॾा माण्हू बि त आहिनि फ़नकारनि में, पर उन्हनि खे यादि करे उन्हनि जूं मददूं कजनि ऐं उन्हनि खे ॾुखे वक़्त में जेका बि गवर्नमेंट सिंध तरफ़ां मदद थी सघे सा कल्चर डिपार्टमेंट। हींअर बि साईं सुठो साईं सरदार छा करे पियो कमु, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। सेक्रेटरी अकबर लगारी साहब आहिनि, उहे बि सुठो कमु कनि पिया। पर तव्हां माना पार्टी जा कल्चरल विंग जा हुयो न प्रेसिडेंट, पोइ तव्हांखे इहो उहिदो छो न मिलियो? तव्हांखे अगरि एडवाइज़र रखी छॾींदा कल्चर डिपार्टमेंट जो पोर्टफोलियो, पार्टी जा फ़ैसिला बहितर हूंदा आहिनि। करे तव्हां फरमाइश त करे सघो था न, पुराणा हेतिरा तव्हां वर्कर आहियो। जंहिंखां जेको कमु वठिणो हूंदो आहे पार्टी उन खां उहो कमु वठंदी आहे। ऐं मूंखे हो त आऊं पंहिंजे वर्कर खे पंहिंजी पार्टी खे संभालियां, मूं उहो पंहिंजो कमु कयो, कल्चर डिपार्टमेंट जे मिनिस्टर्स पंहिंजो कमु कयो। इन करे तव्हां ज़ाहिर कयो पिया, तॾहिं त चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जॾहिं सांगड़ आयो हुयो दौरे ते, त उते बाक़ाइदा तव्हांजो नालो वठी करे चयईं त सांगड़ में पीपल्स पार्टी खे मुनज़म करण वारो सरफराज़ राजड़ साहब। इहा वॾी ॻाल्हि आहे। ऐं पंहिंजे चेयरमैन साहब जो इंतिहाई मशकूर आहियां। जी जी। ऐं इन इज़त अफ़ज़ाई आहे, इहा संदुनि महिरबानी आहे माशाल्लाह। ऐं सॼी ज़िंदगी पार्टी खे ॾिनी अथऊं ऐं ॾाढा ॾुखिया वक़्त गुज़रिया। ॾुखिया वक़्त में जेल में केतिरा दफ़ा वियो तव्हां? MRT जी तहरीक दौरान जेल भरियो, तहरीक जेका हली। हा, उन में जेल में वियासीं। साम्हूं वेठियूं आहिनि फिज़ा मारवी, हेॾे हाणे का ॻाल्हि यादि ई नथी पई हलाल, हा न, हेॾे ॾिसे त ॻाल्हि यादि नथी पई। माशाल्लाह। अच्छा, तव्हां पढ़ंदियूं बि गॾु आहियो, तालीम हासिल कंदियूं आहियो? जी बिल्कुलु। कहिड़े क्लास में? मां 9th में आहियां। 9th में आहियो अञा? माशाल्लाह। टई 9th में आहियो? नहीं 8th में। तव्हां 8th में आहियो? माशाल्लाह। छा थियो? अरे कीअं निकिरी आयो वरी गटर में उछलिया आया तोखे त? जान बची वई। कीअं? ख़बर थी काबाड़ वारे छा चयसि? छा चयसि? चई खारकनि में मां न वठंदो मैं। हाणे हिन खां पासे थी जाए वरी अचे ॿीहर इहो हीरोइनी त हालत ॾिस। असां यार मेन पार्ट खणी वियो असांजे स्पेयर पार्ट्स हो साईं। हा, त तव्हां जी ज़िक्र हले पियो तालीम जो, तव्हां 8th में 9th में आहियो, तव्हां 8th में, तव्हां 7th में हूंदव? तव्हां बि 8th में। माशाल्लाह। पढ़ाईअ ते वधीक ध्यानु ॾींदियूं आहियो या राग ते? राग ते। राग ते भी पढ़ाई ते भी ध्यान। स्कूल में मिसिन खे राग ॿुधाईंदियूं? न राग कोन ॿुधाईंदा आहियूं। फरमाइश ते कंदी हूंदियूं? पढ़ंदा आहियूं। फरमाइश कंदी हूंदियूं, तव्हां या शो ॾिठोसीं, तव्हां जो ॾिठोसीं, उहो ई कलाम हिते स्कूल में ॿुधायो? हाँ जी बिल्कुलु। ऐं को फंक्शन्स थींदा हुआ त उनमें असां हिसो वठंदासीं, पोइ वरी असां उनमें परफॉर्म कंदासीं। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं फराज शाहीन साहिबा, तव्हां हिनखे राग जी तालीम सां गॾु गॾु दुनिया जी तालीम बि ॾियो थियूं, इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे, ज़रूरी आहे इहो। घटि में घटि सिंगर जेको अचे उहो ॾिसी करे को कलाम पढ़ी त सघे न। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं तालीम ज़रूरी आहे इंसान जी ज़िंदगी जे लाइ। तालीम हूंदी त पढ़ंदा न। हाणे मिसाल अंग्रेज़ी में अंब खे मैंगो चवंदा आहिनि। हा ठीकु आहे। तव्हां मूंखे ॿुधाए सघो था त अंबड़ीअ खे अंग्रेज़ी में छा चवंदा आहिनि? ॾुखियो सवाल पुछो। उनखे ओनियन चवंदा आहिनि। मूंखे लॻे थो तव्हांजे वारनि सां गॾु तव्हांजो दिमाग़ बि हले। अहिड़ा सुहिणा माण्हू वेहंदा, चङनि बंदनि जो दिमाग़ ख़राब थी उस्ताद, हा मां फ़ैसिलो कयो हाणे पढ़ांसि। उस्ताद छा, मां कोच थो हलायां छा? उस्ताद पंचर हण सेखारियां तोखे मां। न पर हाणे मां चवां पढ़ां, पर हिकिड़ो कमु कर। कहिड़ो? सिलेंडर वठी ॾे हिन खां। रखी रखी माना अचंदा बसि सोचे थो भई। हा, छा टायर खे पॉलिश थो करे, छा थो करे? ट्यूबलेस आहे, हिन में हवा न भरबी आहे। ट्यूबलेस टायर? हा, पंचर करिणो आहे, सुबुह लाइ आयो।
सरफराज राजड़ साहब तव्हां खिपरे में कहिड़ा तरक़ियाती कम कराया पंहिंजे जॾहिं तव्हां एडवाइज़र हुयो CM जा कहिड़ा उन्हनि खां कम वरिता था असांजे इलाइक़े में ही घटिताई आहे खोट आहे अहिड़ी शइ जी? ख़ासि तौर ते एजुकेशन जी ज़रूरत आहे ॿारहाड़ीअ में ऐं हेल्थ जी कोशिशि कईसूं त जिते स्कूल कोन आहिनि उते स्कूल ॾिना वञनि ऐं जिते हेल्थ सेंटर जी ज़रूरत आहे उते हेल्थ सेंटर तव्हां कोशिशूं वरितियूं कुझु? हा काफ़ी स्कूल एफर्ट्स वरिता बाक़ाइदा? हा हा कोशिशि पोइ बाक़ी उहिदा छाजे लाइ मिलंदा आहिनि गवर्नमेंट में माण्हू अचे थो ऐं छाकाणि त मूं उतां इलेक्शन्स कयूं आहिनि 5 इलेक्शन्स मूं कयूं जेको ज़िया जी मार्शल लॉ जो ज़मानो हो या जेको मुशरफ जो दौर गुज़रियो त उन ॾुखियनि वक़्तनि में 3 क़ौमी असेंबली 2 सूबाई असेंबली जूं मूं इलेक्शन्स कयूं असांजे खिपरे ऐं सांगड़ ऐं खिपरो जाम नवाज़िली तक। तव्हां घणियूं इलेक्शन खटियूं? मूं हिकिड़ी इलेक्शन में जेको टर्मिनल मां मूं खटी ऐं हूअं त उन ज़माने में त हूअं ई धांधली जो ज़मानो हो ऐं ज़ोरी बि घणी थींदी हुई ज़ोरावरी बि घणी थींदी हुई। उहा त हाणे बि थिए थी नथी? हा उहा त अमेरिका में बि थिए पई ॼण ट्रंप रड़ियूं पियो करे सो पर हिते इंतिहाई ज़्यादती बि थींदी उन ज़माने में। सो हिकिड़ी इलेक्शन जेका टर्ब्यूनल मां मूं MNA जी खटी पर पार्टी जे हुकुम ते उहो मूं MNA जो ओथ कोन खयो पर मूंखे चयो वियो त विथड्रॉ कयो त मूं उहा सीट विथड्रॉ करे फंक्शन मुस्लिम लीग जे इहा बि कुर्बानी आहे वॾी साईं, इहा वॾी कुर्बानी आहे जो तव्हां माना खटियल हिकिड़ी सीट पार्टी जे चवण ते विथड्रॉ करे पार्टी जी शइ पार्टी जे हुकुम ते ॾिनुमि ऐं 2015 में मूंखे सेनेट जी टिकट मिली जी ऐं उन सेनेट जी इलेक्शन जे आख़िरी ॾींहं ते सेनेट जो जेको हथु खणण जो आख़िरी ॾींहुं हो उन ॾींहुं पार्टी जूं ॻाल्हियूं तइ थी वियूं हुयूं ॿी पार्टीअ सां ऐं जेकॾहिं आऊं हथु खणां हा ऐं ॿी पार्टी जो सेनेटर थियो पिए त जेको थिए हा त उन्हनि जा वोट जेकॾहिं असांखे मिलिया पिए त सेनेटर रज़ा रबानी असांजो सेनेट चेयरमैन पिए थियो त मूंखे पार्टी हुकुम कयो त हाणे मामला तइ थी विया आहिनि जेकॾहिं अवां अॼु विथड्रॉ कंदो त सेनेटर रज़ा रबानी सेनेट चेयरमैन थी वेंदो, प्रेसिडेंट बि असांजी पार्टी जो जनाब आसिफ अली ज़रदारी साहिबु जिनो आहे ऐं सेनेट चेयरमैन बि असांजो पिए थियो ऐं वज़ीर अज़म बि असांजो हो त पार्टी इंतिहाई मज़बूत पई थी त मूं आख़िरी ॾींहं ते सेनेट जी सीट बि छॾे ॾिनी। साईं शेर यादि आयो तव्हांखे न पंहिंजो? हले तो यादि अचे तव्हांखे शेर ॿुधाए थो छॾियां। ॿुधाए ईअं न छॾींदासीं तव्हां जॾहिं ॿुधण लाइ सीरियस थिया आहियो त ॿुधाए छॾियां। कतो आहे ख़ता कईसीं अता ख़ातिर, ख़ता कईसीं अता ख़ातिर, जफ़ा कईसीं वफ़ा ख़ातिर, दवा मां कुझु न थियो हासिल खयुमि हथड़ा दुआ ख़ातिर। हाणे शेर थी वियो त हाणे वरी कलाम बि थी वञे त कलाम फिज़ा मारवी तव्हां ॻाईंदव टई मिली करे? जी बिल्कुलु। डायरी खोले छॾी आहे, तव्हां सभु कलाम हिते ख़तमु कंदव। तालिब कसरे सुअसे हीरूमी जिला जिनी ॾिठी जाए तिनन कुछ की न की। नाम के पवारो रूमी जो रस आए इन दिल कलर दरिया में दम दम दमाए, इन दिल कलर दरिया में दम दम दमाए। वो नाम के पवारो रूमी जो रस आए इन
हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे असांजे पुराणे दोस्त तमामु बहितरीनु शाइर हसन दर्स मरहूम जी शाइरी छा थो सम्झे गामो केॾो ज़बरदस्त गानो ॿुधायो हुननि माशा अल्लाह महिनत वॾी कई अथऊं पर एतिरी दिलचस्पी तालीम में हुजे न त टई डॉक्टराणी हुजनि हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे ऐं असांजे लाफ्ट हाउस शो में वरी हाणे वक़्तु थियो ब्रेक जो आहे त मोज़िज़ हाज़रीन ऐं नाज़रीन केॾांहुं बि न वञिजो असीं मिलूं था हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे हबीब ऑयल मिल्स लिमिटेड टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि ठाहिण वारनि फेयर एंड लवली ऐं वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स असां सां ताउन कयो आहे सरफराज़ राजड़ साहब तव्हां बि शाइर आहियो माशाल्लाह तव्हांजी शाइरी कंहिं फ़नकार ॻाई हा कहिड़नि कहिड़नि आबदा परवीन साहबा गाई माशाल्लाह ऐं फ़कीर जमालदीन गाई जमालदीन फ़कीर ज़बरदस्त ऐं मज़हर हुसैन जी मज़हर ऐं हा ॿई भाइरनि जेके ज़ुल्फ़कार हा उन्हनि जी कल्चर डिपार्टमेंट तरफ़ां हिकिड़ी कैसेट पाई अच्छा अच्छा मुंहिंजे गज़लनि ऐं नज़मनि ते फराज शाहीन साहिबा अॼुकल्ह जेका इहा शाइरी ॻाई पई वञे जी तव्हां ॿुधो पिया फ़नकार जेका शाइरी ॻाइनि पिया जी तव्हांखे जेकॾहिं अहिड़ी शाइरी ॾिनी वञे त इहा ॻायो ॻाईंदव अलाह कंदो न ॻाईंदासीं पर जे ॻाइणो पइजे त मजबूर ॻाईंदासीं दार ओ असां परनि जी यार भला दिल टियूं टियूं छो न करे दिल टंपा छो न करे हा चङो हाणे तव्हां हीअं कयो तव्हां बि ॻायो फिज़ा मारवी ग्रुप बि ॻाए जी जी पोइ हुनजो फ़ैसिलो कराईंदा सरफराज राजड़ साहब शाइर बि आहिनि त केरु सुरीलो आहे तव्हां? भले असां ॻायो असां आलाप छेड़ियो को आलाप हा आलाप ने उतना ना दोहिड़ो ॿुधायो जेका आहे कान पंहिंजी हलो हा जी बाबा हिननि खे बि नथो अचे मज़ो थींदो वरो किनो आहे हे सुरीलाल बाबा अचूं अली वो उसमें आज़म है कि जिसने पुकारा उसी के काम आया लाल मिली पत रखियो भला झूलेलाल हो लाल हाणे ॿुधायो हाणे उस्ताद खान साहब माइक हाणे तव्हां इहो ई ॿुधायो सुभान अल्लाह पर मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि उस्ताद खे यान होवे लंजपाल होवे जस होवे इहो न अथई ॻाइणो ॿियो आहे जेको ॻाए पियो ॿियो बिस्मिल्लाह बार क्यों नहीं यार होवे जसपाल तुझी तिख तेज निगाहुन खां तुझी तिख तुझी तिख तेज निगाहुन खां बचो को कोन्हे लगो हर तीर निशाने ते कुथो को कोन्हे बड़े घोड़ारे तीर कढो प्रिय जे प्यार में खोलो सी कबाड़ जो गाडो प्रिय जे प्यार में खोलो सी कबाड़ जो गाडो हाणे कबर मां उथी अचे ॾाढो त बि पैसा आहिनि प्रिय जा वरी
महिरबानी वाह साईं वाह हाणे इन्हनि जे मथां को सिंगर अचे इन जे मथां असां पाण बेदोलो मथा मां तो चावां मुक़ाबले में लथो आहे साईं जी जी ख़ुदा जो टिनी मां हिकिड़ी भला तू साईं ताहिर साईं राजर साहब हिकिड़ो हिन माण्हू ईअं नथो लॻे ॼण कंहिं कुते खे थक कयो आहे यार असां तोखे चयोसीं कलाम ॿुधाए तूं पंहिंजूं फरमाइशूं थो ॿुधाए उस्ताद हाजी वेझो डॉक्टर आहे छो कननि में सूर पइजी हाणे हिन मथां अचे थी फराज शाहीन जी साहिब जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह वाह वाह वरी सुरीलिया साईं कलाम त आख़िर में थोरो मुक़ाबलो थी वञे ॿ लाइनूं लाल मेरी पत रखियो भला झूलेलाल हो लाल मेरी बेंजामिन सिस्टर्स विथ मदर इन्हनि जो आवाज़ सुठो हुयो राग में या उस्ताद खान साहब जो या उस्ताद गामन खान जो सभिनी पाण मल्हायो आहे सभिनी पाण मल्हायो त इहो सियासी बयान मल्हायो आहे साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो राजर साहब जी किथे वेठा आहियो जी जी हेॾे हेॾे राजर साहब हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो असां कलाकार आहियूं कंहिं कुते खे असां सां न मिलायो हलो ॿिन्ही जो दाऊं त वॾियूं कयूं दाऊं रड़ियूं कई इहा ॻाल्हि आहे हाणे ॻाल्हि ॿुधो साईं असां राग जो हथु खयूं अच्छा मूंखे ख़बर आहे उस्ताद हिन खां मथे नथो ॻाए सघे छो एतिरो मां सेखारियो एतिरो त मां जेतिरो अच्छा ॻाए हाणे आख़िर में जीअं त असां पुछंदा आहियूं पंहिंजे महिमाननि खां तव्हांखे शो में अची कीअं लॻो सुठो लॻो साईं इहा शो तव्हां इहे कंदा रहो तव्हां नथो पुछा यार महिमाननि खां पुछंदा आहियूं असां चोर आहियूं या असां न महिमान आहियूं साईं तव्हां ॿिनि घणनि जा महिमान आहियो अच्छा असां वटि जेके आया आहिनि लाफ्टर हाउस शो में उन्हनि खां पुछंदासीं त कहकशां तव्हांखे शो में अची कीअं लॻो बहुत अच्छा लगा मुझे इस शो में उर्दू मीडियम कीअं अची और भी सिंधी भी मूंखे वधीक उर्दू ईंदी आहे अच्छा अच्छा अली कुलांग टोन छॾे वई अच्छा पर तव्हां मज़ो आयो असांखे हिते मज़ो आयो ॾाढो सुठो। मश्करी हुई हुन कयो हुन कई हुन कई असां असांजी मश्करी लॻी आहे कि रियल में ना मश्करी हुई तव्हां लाइ त ये मश्करी हुई हाँ बिल्कुलु मश्करी हुई अच्छा फिज़ा खां पुछंदासीं कीअं लॻो तव्हांखे शो में तमामु बहितरीनु लॻो ऐं तमामु मज़ो आयो घणो मज़ो आयो माशाल्लाह साईं बि तमामु सुठो कयो साईं 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 छा आहे स्कूल में हेडमास्टर आहे तव्हांजो मूंखे तमामु हुननि जी पर्सनैलिटी वणी इन करे मां हुननि जे न पर्सनैलिटी न वञ अल्लाह तव्हांखे शो आज हुस्न खे काॾी लिकायां देगड़ीअ में बाबा हिन जी पर्सनैलिटी न वञ हे अञा बि सिगरेट जा टोटा मेड़े पींदो आहे न हिन जी पर्सनैलिटीअ में ॾिठव छा तव्हां काइनात तव्हांखे कीअं मज़ो आयो इंजॉय कई मूंखे बि इलाही मज़ो आयो वधीक इंजॉय बि कयो पर वधीक इंजॉय असांखे हिननि करायो एतिरो सुरीला सिंगर असां कॾहिं बि कोन ॾिठो महिरबानी हाय हाय छा थियो छा थियो छा कयो छा थियो साहब छा थियो हाणे ॿुधण जो मक़ाम आहे मुंहिंजे लाइ हा हिन में ॿुधी मारो हेॾे अचो सामान काॾे वियो अरे चलो सामान बस मिली वॾी फराज शाहीन साहिब आहे तव्हांखे कीअं लॻो अरे अरे ओ ठरक पास होॾे बि
जेतिरी तारीफ़ ॿुधीसीं जेतिरो मां हिकु ॿ प्रोग्राम ॾिठो बिल्कुलु मां घटि ॾिसंदी आहियां पंहिंजी मौसीक़ी खे टाइम ॾींदा आहियूं शाइरी खे टाइम ॾींदा आहियूं त जेतिरो बि मां प्रोग्राम हिकु ॿ प्रोग्राम ॾिठा ॾाढा सुठा लॻा ऐं अची मूंखे वधीक ख़ुशी थी वधीक मज़ो आयो वधीक मज़ो आयो जेको ॾिसण में त हूअं ई लाजवाब ई शो आहे ऐं वॾे मां चवां थी सिंध में जेका जेतिरा बि चैनल्स आहिनि उन में वॾे मां वॾो शो इहो मां ॾिठो आहे जेको इंडिया में कमाल आहे क्या ऐं हाणे सरफराज़ राजड़ साहब तव्हां पाण राइटर बि आहियो शाइर बि आहियो हूअं त करंट अफेयर जे प्रोग्रामनि में तव्हां वेंदा रहंदा आहियो शोज़ में हिन शो में अची तव्हांखे कीअं लॻो लाफ्टर हाउस? न इंतिहाई शानदार ऐं तवको खां वधीक अच्छा अवांजो ॿाहिरिनि मुल्कनि में बि इन क़िस्म जा प्रोग्राम थींदा आहिनि पर असांजे मुल्क में हिकिड़ी नई रिवायत हिकिड़ो नओं तौरु तरीक़ो ऐं जंहिं नमूने सां अवां सभई फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करियो था तव्हांजा तमामु वॾा नाला आहिनि सिंध में अमी सिंध जा नायाब हिकिड़ा इंसान आहियो नायाब पखी हा नायाब असांजा फ़नकार आहियो ऐं आउं सम्झां थो त हिन शो खे सिंध जो अवाम दिलि सां पसंदि कंदो हूंदो जी बिल्कुलु ॾिसंदो हूंदो ऐं ज़ाहिर आहे त धरती टीवीअ जे हिन प्रोग्राम खे यादि बि रखंदो बिल्कुलु जॻह ते मंच ते जमा करणु इहो ॾाढो ॾुखियो आहे ऐं मां दाद थी ॾियां हिन टीम खे मुंहिंजी तरफ़ां सलाम आहे तमामु ॾाढा सुठा लफ़्ज़ तव्हां असांजे लाइ चया असांजे शो जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां क़ीमती वक़्तु कढी आयो असांजे शो में असांजे शो खे 4 चंड लॻी आहे माशाल्लाह वॾी महिरबानी तव्हां सवेल हिकिड़ो सुवालु कयो उहो वरी तव्हांखे ॿुधाए छॾियां जी जी त आबदा परवीन जेको ॻायो सभागा सदोरा सजण यार आया करे कुर्ब पंहिंजा अंगण यार आया माशाल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह यादि अची वियो वाह वाह ताड़ियूं तव्हांजो इहो हक़ु आहे छाकाणि त तव्हांजी मैनेजमेंट तव्हांजा स्टूडियो तव्हांजे इहे जेके प्रोग्राम आहिनि माशाल्लाह इन में नवाण नज़र अचे थी हिकिड़ो नओं सिलसिलो अहिड़ा फ़नकार असांखे किथे आहिनि जीअं हाणे ॾिसो असां अहिड़ा फ़नकार बीठा आहिनि अहिड़ा बीठा आहिनि ॾिसो न इन में को शक कोन्हे त ताहिर साहिबु इन जी शाहिदी ॾींदो त अव्हां जेके 3-4 हींअर फ़नकार आहियो इन खां पोइ सिंध में इन क़िस्म जो फ़नकार मूंखे नज़र कोन थो अचे मुस्तक़बिल माशाल्लाह ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई सरफराज़ राजड़ साहब ऐं हाणे आख़िर में नाज़रीन यूट्यूब चैनल आहे असांजो धरती टीवी ऑफिशियल उनखे सब्सक्राइब कयो लाइक कयो ऐं शेयर कयो जेके असांजे ॿाहिरि मुल्कनि में वेठा आहिनि नाज़रीन असांखे ॾिसनि था पसंदि कंदा कमेंट्स बि ॾियनि था तव्हांजी बि वॾी महिरबानी आख़िर में वेंदे वेंदे असां फराज शाहीन ऐं फिज़ा मारवी ग्रुप जे आवाज़ में तमामु बहितरीनु कलाम ॿुधंदासीं अल्लाह हिकु है हिकु है हिकु है साकू हिकु दी दम दम सिक है जेड़ा हिकु को डू करे जाने ओ काफर मुशरिक है भरपूर ताड़ियुनि में फिज़ा मारवी ग्रुप असांजा सभु दोस्त असां सां गॾु ॻाईंदा मुझे सुनता अल्लाह हिकु है साको हिकु दी दम दम जेड़ा हिकु को कर जाने जेड़ा हिकु को कर जाने ओ काफिर मुशरिक है अल्लाह हिकु है अल्लाह हिकु है अल्लाह हिकु है अल्लाह हिकु है हिकु है हिकु है ताको हिकु दी दम दम सिक है अल्लाह हिकु है अल्लाह हिकु है अल्लाह हिकु है हिकु है हिकु है ताको हिकु दी दम दम सिक है जेड़ा हिकु गुडो कर जाने जेड़ा हिकु गुडो कर जाने ओ काफिर मुशरिक है अल्लाह हिकु है अल्लाह हिकु है अल्लाह हिकु है हिकु है हिकु है ताको हिकु दी दम दम सिक है अल्लाह अल्लाह
अल्लाहु अल्लाह